अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरु अदा आहे। हिन वक़्तु मौजूदु आहियां मां मीर गुल वटि, जेको गुल ई गुल आहे ऐं उहो कमु थो करे हिते हिते खटूं थो ठाहे। तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे, वॾो कारीगर भलो आहे। ऐं ॾिसूं था छा छा थो करे। ऐं हे पीए जो ॼमाटो आहे, माना ॼाटो आहे। पीए ग़ुलाम रसूल माना उर्फ़ मास्टर, उन जो हे जेको आहे ॼाटो आहे। ऐं हे वीचारो, हिनखे काई ड्यूटी बूटी न मिली आहे। हे पंहिंजे सहुरे जा ॾाढा ॾुख कढंदो आहे। ऐं ॾिसो मज़ूरी करे थो ऐं कमु करे थो। अदा छा हाल आहे मीर? ख़ुशि लॻा पिया आहियो? भला माण्हू छा था कयो भाऊ? खटू ठाहींदा आहियूं। अच्छा, ड्यूटी बूटी न मिली आहे छा? ड्यूटी छा कंदासीं, हुनर भाषा आहे। अच्छा, हुनर बादशाह आहे। साईं ज़बरदस्त, हिन ॻाल्हि ॾाढी भली कई ॻाल्हि। जेको हुनर आहे उहो बादशाह आहे। ड्यूटी माना माना ॿिए जो कंहिंजो मोहताज थियणो थो पए, हा न? ईअं ई ॻाल्हि बिल्कुलु। इहा मीर त ज़बरदस्त ॻाल्हि कई। इहे लीका छोरी नईसि भाऊ? हे निशान आहिनि, इहे जेके आहिनि भई घटि निकिरंदा आहिनि खटनि जा। अच्छा 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 अच्छा, सही 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 सही। अदा आहे, मीर गुल कमु करे रहियो आहे, तमामु बहितरीनु कारीगर आहे। ॾिसो जीअं अदा हे मीर गुल कमु करे थो पियो। हे खट जो पाव ठाहे थो, ईअं ई न ॿार? हे पाव आहे न साईं? हे खट जो पाव आहे। वाह रे वाह मीर गुल वाह। हे छा आहे, गंद आहे छा आहे, बूरो? अच्छा, हिन जा जेके छिलका आहिनि उहे काॾे कंदा आहियो? अदा हे बि विकिणंदा आहिनि। घणे बोरो वेंदो आहे हे वारो? अच्छा, हे 300 रुपया मण। साईं केरु पाड़े वारा वठंदा आहिनि, केरु कंपनी वठंदी आहे, केरु वठंदो आहे भाऊ? अच्छा, जेके सिरूं पचंदियूं आहिनि, जिन्हनि खे पाण भठे वारा चवंदा आहियूं, उहे भठे वारा हितां हे बोरा खणी ईंदा आहिनि। माना 300 रुपया मण हूंदो आहे, हे खणी वेंदा आहिनि हितां। त माना मीर गुल खे कस कोन्हे, वाक़ई हुनर बादशाह आहे। साईं हे ॾिसो खट ठाहे थो पियो। वाह रे वाह मीर गुल। इन जी मज़ूरी घणी मिलंदी आहे भाउ खे? 400 रुपया मजूरी आहे। अच्छा, माना 4 पावा तव्हां ठाहींदो, 400 रुपया तव्हांखे मिलंदा? हिकिड़े पाए जो माना 100 रुपियो? हा, ज़बरदस्त। पोइ त यार मां बि इहो कमु सिखां। माना ड्यूटी बूटी जो आसिरो कोन्हे को? मां ॿुधो आहे तुंहिंजो सहुरो जेको आहे पीए आहे। अच्छा अच्छा, पर तव्हां नथा वठो? अब अलाह ख़ुशि रखई पंहिंजे हुनर में। अच्छा सही सही, माना घर वेठे कमु कयो था, बसि घर बि हले थो, कमु बि थिए थो, ईअं न? ऐं घर में जेको मर्द हूंदो आहे, पोइ माई बि माना गॾु रहण बि वॾो हिकु मुश्किल आहे। माना 24 कलाक घर में मर्द जे लाइ त वयल हूंदो आहे, पोइ तुंहिंजे लाइ वयल आहे कोन्हे? अलाए माइन जो जेको किड़ हूंदो आहे सॼो ॾींहुं, हे खणी ॾे, हीअं थियो, हीअं न थियो, हीअं न थियो, इहो तोसां माना सीन नथो थिए? गूंगी आहे तुंहिंजी माई? अच्छा, त माना मीर गुल जी घरवारी गूंगी आहे, त मीर गुल जी जान छुटल आहे इन ॻाल्हि लाइ, इन पासे ॾांहुं। वाह मीर गुल, इहे तुंहिंजा भाग। माना हिकु हुनर बादशाह, ॿियो माई तुंहिंजी गूंगी, तूं त बणा सफ़ा टेकियल आहे, तोखे त बणा कंहिं शइ जी परवाह ई कोन्हे का। ज़बरदस्त दोस्तो, तव्हां ॾिठो त माना मीर गुल चयो त माना पंहिंजी माई ॾांहुं बि जान छुटल आहे, उहा वीचारी गूंगी आहे, अलाह हयाती ॾियसि। त माना मीर गुल माना हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि कई, माना हिनखे माई जो किरोध कोन्हे को। ज़बरदस्त मीर गुल, चङो यार, तव्हांजा लख थोरा भाइरनि जा वॾियूं महिरबानियूं। अलाह करे तव्हां जूं बि मायूं गूंगियूं हुजनि, तव्हांजा बि कन ठरियल हुजनि, जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू।